सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां सिर्फ़ु साईं जे जीवन खे ॾिसंदासीं या भगत साहिब जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं, पोइ जेतिरो ई कंहिंसां टेको हलंदा कॾहिं कॾहिं एहसान थोरे कयो पहिरां थोरो कुझु जेको प्यार सां हूंदा सभु सां उहो मालिक खे ॾिसी करे हलियो, इन करे उनजी इज़त शान मान सभु कुझु किरी करे असां भगत साहिब जी मिसाल वठंदासीं भक्ति पे कई तो हिकिड़ो शख़्स आयो चयो या बच्चा पुठियां मूंखे कुझु ॾे घड़ी रखतासीं भक्ति पूरी थिए मां झोली करे पोइ चवंदा थी मूंखे हाणे खपे मां मजबूर आहे त भगत साहिब थोरी गैलू फैलाई बुक भरे उनखे ॾिनो ऐं जॾहिं ॿिए फ़क़ीर थो हुन बाद ॻाल्हाए छा मिले ऐं चयोसीं मूंखे बि ॾे त जॾहिं भगत साहिब उनखे बि तुक भरे करे ॾिनो तो पहिरें फ़क़ीर खे लॻो जेको पहिरियों बुको उनमें शायदि जेके सिक्का हुया उनमें कुझु सोने चांदी वारा वधीक आहे, जेको मां वारो बुको उन ट्रामीअ पितल जा में वधीक जॾहिं झोली में साॻी बुक में साॻियो भगत साहिब जो वास्तो कोन हुन बुक भरे करे ॾिनो हुनखे पंहिंजी नियत जी ॻाल्हि हुई, पहिरें खे ज़रूरत थी ॿिए सिर्फ़ु नियत जी खोट सां मर इन करे पंहिंजी नियत जे अंदरि खाए पियो ऐं ॿिए फ़क़ीर खे क्रोध आयो उन पंहिंजा सिक्का भगत साहिब जे मुंहं में मारिया तो भगत साहिब थोरो रखी वियो थोरे वक़्त जे लाइ थोरी हल्की सी बेहोशी बि आहे पर भगत साहिब जी अखि खोली पहिरियों उते फ़क़ीर पिया थिए तो सभिनी चयो साईं फ़क़ीर खे असां पाणी ॾिसंदासीं पहिरियों तव्हां पीओ हुन फ़क़ीर खे घुराए ऐं फ़क़ीर खे घुराए करे हुन फ़क़ीर खे लफ़्ज़ चयो उहो तुंहिंजो कोन्हे कसूर तुंहिंजो कोन्हे कसूर मुंहिंजो आहे मूंखे उन सचे साईं चयो त जेको अचे उनखे राज़ी कजाए तंहिं करे मां तोखे राज़ी न कयो आहे तूं ॿियो बि कोन्हे राज़ी थी त मां पंहिंजे मालिक खे मुंहुं ॾेखारियां उन सचे साईं खे संदूक ॾेई असां कोई बि कमु उन मालिक जे नाले ते कयूं थोरो पैसा हलंदा उहो सॼी एतिरो रहमत सां भरींदो आहे जो सभु ॿधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा उनखे आसीस खे पाईंदा शान ऐं मान खे पाईंदा छाकाणि जॾहिं मालिक जी कंदो उन मालिक जी रहमत मिलणु